जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी देसी रात नारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी माण्हू खंभण बंद कयो माण्हू खंभण बंद कयो माण्हू खंभण बंद कयो संजो शहूर खंभण बंद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी सरखे आजाद कयो वसीर सरखे आजाद कयो जारी आहे असीं हींअर जारी बि रहंदी जोर थाणे ते आहियूं ऐं दोस्तनि जो गॾियल फ़ैसिलो इहो आहे त हिते धरणो जारी ऐं लगातार रहंदो जेसि ताईं खंभे गुम कयल बशीर सर खे आज़ादु नथो कयो वञे ऐं इहो ई ज़बरदस्त ऐं इहो ई वक़्ताइदो फ़ैसिलो आहे। असीं हमेशह हथु हणंदा आहियूं जॾहिं मामला असांजे हथनि मां निकिरी वेंदा आहिनि जॾहिं ॻाल्हियूं पेचीदे थी वेंदियूं आहिनि पोइ असीं हाय घोड़ा कंदा आहियूं। बुनियादी असूल इहो आहे कंहिं बि मामले खे हैंडल करण ऐं ॿारनि खे फाते करार ॾियण लाइ वक़्तु सिर उथी पओ। ही नौजवान आया आहिनि पर असां खटींदासीं तॾहिं जॾहिं ही अॻु वधंदो छो त इहो तय आहे त जॾहिं हू असांखे खंभियुनि था माना उहो गैर क़ानूनी आहे। हिननि जे कानून में बि अहिड़ी इजाज़त न आहे। जॾहिं ही गैर क़ानूनी आहे त हुनजे लाइ असांजे समूरनि माण्हुनि खे भले उहे सियासत कहिड़ी बि पार्टी सां कंदा हुजनि पर हिकु गैर क़ानूनी अमल जे लाइ ऐं कंहिं आम माण्हूअ जे मथां जबर जे ख़िलाफ़ उन्हनि खे गॾिजी बीहणु घुरिजे। जे अॼु ईअं नथा कयो तव्हां बशीर शर जे लाइ ईअं नथा कयो त सुभाणे जॾहिं अव्हां सां ज़ुल्म थींदो जॾहिं तव्हां सां जबर थींदो जॾहिं ही नकाबपोश बंदूक बरदार ऐं उन्हनि जा फ्रंटमैन ये सिंध पुलिस अव्हां जे घरनि जा दरवाज़ा भञी अव्हां जे घरनि में घिरंदी तॾहिं बि शायदि मता केरु इहो सोचे यार ही त उहे आहिनि जेके कॾहिं बि कंहिंजे दुख में शामिल न थींदा आहिनि। हिन लाइ लाज़िम आहे या निंड निभागी छॾियो या ऐश ऐशरतूं छॾियो इहो होटल ते वेहणु ऐं ॿियूं इहे कचहरियूं निकिरी अचो। हिते का कोडर न आहे हणी हिते को वज़न न आहे खणो हिते बीहणो आहे पेर खोड़े पंहिंजे साथीअ खे हिकु गभरू जवान खे क़ौमी तहरीक जे आवाज़ खे आजो कराइण जे लाइ तव्हांजो हिते बीहणु ई हिननि समूरनि बंदूक बरदारनि जे लाइ हिननि थाणे जे लाइ उन्हनि एजेंसियुनि जे लाइ इहो वॾे में वॾो भारी ऐं वॾे में वॾो सख़्तु अमल हूंदो। तव्हां करे त ॾिसो तव्हां हिकु दफ़ो गॾिजी बीह ॾिसो। असां हितां बशीर शर खे वठी पोइ उथंदासीं। जोहर थाणे ते मौजूदु आहियूं। जोहर थाणो आहे दुबई हाउस जे भरिसां PIA एम्प्लॉइज़ कॉलोनी जे भरिसां या नवाज़ शरीफ़ फ्लैट्स जे भरिसां अचो ऐं जल्दी अचो। जेतिरा घणा अची बीहंदव ओतिरो जल्द असां पंहिंजो मुतालबो ऐं पंहिंजो एहतजाज जेको आहे उहो सोभारो करे सघंदासीं। ये जो गुंडागर्दी है इसके पीछे वर्दी है ये जो गुंडागर्दी है इसके पीछे वर्दी है आजाद कयो आजाद कयो आजाद कयो आजाद कयो आजाद कयो आजाद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ये जो ना मालूम है हमको सब मालूम है जो ना मालूम है हमको सब मालूम है आजाद कयो 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 जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी जंग असांजी जारी रहंदी खंभड़ करदी रहंदी जंग असांजी जारी रहंदी खंभड़ करदी रहंदी जंग असांजी जारी रहंदी गुमकल बशीर शर खे आजाद कयो खंभे गुमकल बशीर शर खे आजाद कयो खंभे गुमकल
बशीर शर खे आज़ाद कयो खंबे गुम कयल बशीर शर खे आज़ाद कयो खंबे गुम कयल बशीर शर खे आज़ाद कयो ये गुंडागर्दी बंद कयो ये गुंडागर्दी बंद कयो ये दहशतगर्दी बंद कयो ये खंबड़ गर्दी बंद कयो छा गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी कीअं न ॾींदे आज़ादी हक़ असांजो आज़ादी असां विड़ी वठंदासीं आज़ादी सिंध मां खंबे गुम कयल सियासी कारकुननि खे आज़ाद कयो सिंध मां खंबे गुम कयल सियासी कारकुननि खे आज़ाद कयो सिंध मां खंबे गुम कयल सियासी कारकुननि खे आज़ाद कयो बशीर शर खे आज़ाद कयो बशीर शर खे आज़ाद कयो जवान बशीर शर खे आज़ाद कयो औरत बशीर शर खे आज़ाद कयो कारकुन बशीर शर खे आज़ाद कयो छा गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी खंबे गुम कयल बशीर शर खे आज़ाद कयो खंबे गुम कयल बशीर शर खे आज़ाद कयो खंबे गुम कयल बशीर शर खे आज़ाद कयो गुंडागर्दी बंद कयो ही खंबड़ गर्दी बंद कयो ही दहशतगर्दी बंद कयो बस छा गुरु था आज़ादी बशीर शर जी गुरु था आज़ादी कीअं न ॾींदे आज़ादी हक़ असांजो आज़ादी विड़ी वठंदासीं आज़ादी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी सभु साथी हेॾो जारी रहंदी अचो बाबा हेॾो बीहो मालिक पोएं पासे रहो हलो हीअं पोएं पासे ये जो दहशत करती है इसके पीछे वर्दी है ये जो दहशत करती है इसके पीछे वर्दी है जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी दुनिया शऊर के आज़ाद कयो बशीर शर के आज़ाद कयो सिंध मां खंबे घुमथियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो सिंध मां खंबे घुमथियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो सिंध जे शऊर खे आज़ाद कयो सिंध जे उस्तादनि खे आज़ाद कयो सिंध जे शागिर्दनि खे आज़ाद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी दहशत करती रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी गुंडा करती रहंदी जंग असांजी जारी रहंदी हक़ असांजो आज़ादी हक़ असांजो आज़ादी कीअं न ॾींदो आज़ादी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश जब लाल लाल लहराएगा तब होश ठिकाने आएगा जब लाल लाल लहराएगा तब होश ठिकाने आएगा तुझे शऊर के आज़ाद करो बशीर शर के आज़ाद करो बशीर शर के आज़ाद करो खंबे घुमथियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद करो खंबे घुमथियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद करो जंगी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी शीर्षर के आज़ाद कयो शीर्षर के आज़ाद कयो शीर्षर के आज़ाद कयो ये जो दहशत करती है इसके पीछे वर्दी है ये जो ना मालूम है हमको सब मालूम है ना मालूम है हमको सब मालूम है ना मालूम है हमको सब मालूम है गुरु का आज़ादी गुरु का आज़ादी डंडी गुरु का आज़ादी डंडी गुरु का आज़ादी डंडी गुरु का आज़ादी डंडी गुरु का आज़ादी कीअं न ॾींदो आज़ादी कीअं न ॾींदो आज़ादी शीर्षर के आज़ाद कयो आज़ाद कयो आज़ाद कयो आज़ाद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे
जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जेसी गुंडा गर्दी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जेसी दहशत गर्दी रहंदी जंग असांजी जारी रहंदी सिंध जे शऊर खे आज़ाद कयो सिंध जे शऊर खे आज़ाद कयो खंबे घुमतियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो बशीर शर खे आज़ाद कयो सिंध जे शऊर खे आज़ाद कयो सिंध जे शागिर्दनि खे आज़ाद कयो सिंध जे शागिर्दनि खे आज़ाद कयो सिंध जे उस्तादनि खे आज़ाद कयो सिंध जे उस्तादनि खे आज़ाद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी